चरियो थियो आहे ॾिसी चरियो थियो आहे 2-2.5 लख रुपए वारी गाॾी नथी मिले मेराण मिले नथी एफएक्स मिले नथी शेराड़ मिले नथी हे सभु करोड़नि पतियुनि जूं गाॾियूं असांजी गाॾियूं न आहिनि यार ये बजट मोटरसाइकिल वाला है आपका। मूंखे लॻे थो हे जेतिरा बि आहिनि न सभु अमीर आहिनि करोड़पति आहिनि बोल दो इमरान भाई जिंदाबाद इमरान भाई जिंदाबाद है, ज्यादा इमरान भाई को जिंदाबाद करो, मैं जिंदा नहीं रहूंगा। दोस्तों हिन माण्हू खे सुञाणो हिन माण्हू खे सुञाणो था हिन माण्हू खे सुञाणो था न मैच हिननि हाराई आहे न पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे पर माण्हू गाॾियूं वठनि पिया यार मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे एतिरो पैसो माण्हुनि वटि किथां आयो आहे गाड़ी लेने आयो नहीं गाड़ी लेने नहीं आया। देखने आयो नहीं लेकर आयो जॉब करते कितने हुए 100 रुपए। 100 रुपए की मारे छॾी ख़ुदा जी सणाई ॾेई अच्छा दोस्तों अॼु असां अची विया आहियूं पार्क व्हील जे हिन एक्सपो सेंटर में सो हितां गाॾियूं ॾिसंदा हूंदव ऐं गाॾियुनि जी डिटेल हर गाॾी जे शीशे ते लॻल आहे पर इहे उहे गाॾियूं जेके पार्क व्हील जूं पंहिंजूं गाॾियूं आहिनि मतिलबु असां पंहिंजी गाॾी दोस्तो इहे हिते बीहारी आहे ॾिसो हिन ते स्टिकर न आहे लॻल सो हाणे ॾिसूं असांजी गाॾी किथे बीहारणी आहे असांजी गाॾी विच ते बीठी आहे बाक़ी सभु गाॾियूं साइडुनि ते तयारु सेट थियूं बीठियूं आहिनि असांजी विच ते ईअं बीठी आहे आम जीअं बीहंदी आहे का गाॾी लॻे थो हिन गाॾी खे कोई परे करण वारो आहे ई न ॼण अच्छा दोस्तो हिते वरी स्टॉल बि लॻल आहिनि मतिलबु खाइण पीअण जा हे मां तव्हांखे ॾेखारियां थो अच्छा गाॾी हिक खां हिकु हिते आई आहे माना जेके बि गाॾियूं आहिनि न सभु मूंखे नयूं थियूं लॻनि 0 मीटर वांगुरु जीअं गाॾियूं हूंदियूं उहे थियूं लॻनि ऐं सभिनी ते पूरी डिटेल लिखियलु आहे सिर्फ़ु असांजी गाॾी ते डिटेल न आहे लिखियलु असां पुछूं था त असांजी गाॾी ते आख़िर डिटेल छो न आहे मां तव्हांखे ॾेखारियां थो मुंहिंजे पोयां या मुंहिंजे अॻियां तव्हां ॾिसंदा त रुॻी गाॾियूं आहिनि हे ॾिसो चारों तरफ़ गाॾियूं आहिनि चवनि था डील बूथ आहे साम्हूं डील बूथ ते वञूं था असां पंहिंजी गाॾी खे बि रजिस्टर करायूं था जीअं हे लॻल आहिनि न स्टिकर ईअं असांजी गाॾी खे बि त लॻल हुजनि न माण्हुनि जी सभिनी गाॾियुनि खे लॻल आहिनि ॾिसो मतिलबु कंहिंखे पुछण जी ज़रूरत न आहे त घणी गाॾी आहे कहिड़ो मॉडल आहे छा आहे असांजी हिते न आहे लॻल त सभिनी खे ॾिसणो थो पए गेट लॻल आहे गेट मां अंदरि हलूं था ॾिसूं था त अंदरि छा आहे वाओ ज़बरदस्त अंदरि त एसियूं वेसियूं लॻियूं पियूं आहिनि ऐं गाॾियूं त हिते बि बीठियूं आहिनि ज़बरदस्त माहौल आहे यार हिते त मज़ो अची वियो मतिलबु हिते जेको माहौल आहे सफ़ा चिल माहौल आहे एसी वारो माहौल आहे ऐं असांजी गाॾी बि हिते बीठी हुजे त इलाही मज़ो अची वञे मुंहिंजे बैग ते तव्हां ॾिसो तव्हांजी गाॾियूं नज़र ईंदियूं हूंदियूं ऐं कस्टमर आहिनि जेके वठण आया आहिनि उहे वठनि पिया हे ॾिसो ही वठनि पिया गाॾी नयूं गाॾियूं आहिनि पेट्रोल एॾो महांगो थी वियो आहे पर माण्हू गाॾियूं वठनि पिया यार मूंखे त सम्झ में ॻाल्हि नथी अचे एतिरो पैसो माण्हुनि वटि किथां आयो आहे क़ीमत ॾिसूं था गाॾियुनि जी क़ीमत केतिरी आहे हे ॾिसो ओ भाई 2 लख रुपया हे ॾिसो 2 लख रुपया 2 लख न 20 लख कॾहिं 100 1000 10 लख माइलेज 2 लख ऐं गाॾी घणे जी आहे इहो मथे न आहे लिखियलु मां वरी 2 लख पियो चवां अहिड़ी गाॾी 2 लख में त थी नथी सघे यार मज़ाक थो कयां तव्हां सभु हा हे गाॾियूं आहिनि न हे गाॾियूं आहिनि न हे ॾिसो न हे गाॾियूं आहिनि न हे गाॾियूं आहिनि न इन्हनि खे चइबो आहे गाॾी ऐं इन्हनि खे चइबो आहे करोड़पति जेके हिननि खे हलाईंदा असां जहिड़ा हिननि खे न हलाईंदा बाबा असां सिर्फ़ु हिननि गाॾियुनि खे ॾिसी सघूं था वेही सघूं था अंदरि वेही चेक करे सघूं था पंहिंजी जेका ख़्वाहिश आहे पूरी करे सघूं था पर वठी नथा सघूं महांगियूं गाॾियूं बाबा ॾाढियूं महांगियूं आहिनि अमीरनि जूं करोड़पति माण्हुनि जूं हेॾा वठी था सघनि असां कोन था वठी सघूं असां मेराण वठंदासीं 2 लख 3 लख 4 लख रुपया दोस्तो टाइटल बि तव्हां पढ़ी छॾियो सोनी ऑटोमोबाइल्स वाह नालो बि सुणी अथसि ज़बरदस्त अब तू कीअं आयो हिते क्या लेने आयो सही बताओ नहीं हम तो गाड़ी लेने आयो नहीं गाड़ी लेने नहीं आए। देखने आयो नहीं लेकर आयो जॉब करते हैं गाड़ी जॉब करते हो अगर तुम गाड़ी लेना चाहो कितने की ले सकते हो सच बताना नहीं कितने की बताओ तो सही यार तुम भी मेरी तरह हो हिकिड़ी गाॾी मूंखे नज़र में आई आहे ॾिसूं घणे जी आहे 25 लैक्स हितां भली चांडिया थोरो हे घणी ईंदी आहे 10-25 लैक्स चांडिया हितां बि थोरो भॾु परते अञा हिन खां हेठि अचे अञा हेठां खां हेठि चांडिया हे ॾिसूं छाजी ऑफिस आहे हे छाजी ऑफिस आहे ऑफिस न आहे कैंटीन आहे ओ वाह ज़बरदस्त कैंटीन आहे हिते यार दोस्तो हिन माण्हू खे सुञाणो हिन माण्हू खे सुञाणो था हिन माण्हू खे सुञाणो था न मैच हिननि हाराई आहे न पर हे असांजा हीरा आहिनि यार हिननि बाक़ाइदा जदोजहद त कई न हा न भाई ये जीते हैं या हारे हम तुम्हारे तुम हमारे यार तो दोस्तो हे ॾिसो पिया गाॾियूं बाक़ाइदा फैमिली सां गॾु माण्हू आया आहिनि हिन में फैमिली सां गॾु वठणु आया आहिनि भाउ करोड़पति माण्हू अथव हिते पाकिस्तान में तव्हां छा था सम्झो कराची में करोड़पति माण्हू आहिनि अरबपति माण्हू आहिनि यार मां त करोड़पति पियो चवां अरबपति माण्हू आहिनि दोस्तो मां अंदरि घुमी फिरी
चरियो थियो आहे ॾिसी चरियो थियो आहे 2-2.5 लख रुपए वारी गाॾी नथी मिले मेरान मिले नथी एफएक्स मिले नथी शेराड मिले नथी हे सभु करोड़नि पतियुनि जूं गाॾियूं असांजी गाॾियूं न आहिनि यार असांजी गाॾियूं किथे आहिनि असांखे आचर बाज़ार वञणु खपे ओॾे जाॾे वेंदा आहियूं न ओॾे वञणु खपे ओॾे असांजूं गाॾियूं हे बाबा असांजी गाॾियूं न आहिनि हे तव्हां जेके गाॾियूं ॾिसो न हे असांजूं न आहिनि सो दोस्तो हींअर असां ॿाहिरि था वञूं हिते असांजो कमु न आहे बाबा हिते असांजो कमु न आहे हलो बाबा गेट खां निकिरो भाउ अंदरि असांजो कमु कोन्हे असां ग़रीब माण्हू आहियूं बाबा अंदरि असांजो कमु कोन्हे करोड़नि जूं गाॾियूं आहिनि हाणे हलो त वरी सस्तियूं गाॾियूं ॾेखारियां तव्हांखे दोस्तो इहा गाॾी आई ऐं सोल्ड लिखियलु आहे मतिलबु हे विकामजी वई ठीकु आहे अञा ॿियूं बि अहिड़ियूं गाॾियूं हूंदियूं जिते सोल्ड लिखियलु हूंदो मां ॾेखारियां थो हे ॾिसो हिन गाॾी ते लिखियलु आहे सोल्ड मतिलबु हे जेका आहे सेल थी चुकी आहे हीअ गाॾी बि हाणे जंहिं वरिती हूंदी उहो ख़ुशि नसीबु हूंदो नई गाॾी अथसि तक़रीबन ॿियूं बि मां तव्हांखे ॾेखारियां थो गाॾियूं यार भाई ये मैं जितनी गाड़ियाँ देख रहा हूँ ये तकरीबन 20 लाख 30 लाख 40 लाख हमारे टाइप की गाड़ियाँ कहाँ हैं 3 लाख 4 लाख 5 लाख वाली 3 लाख 4 लाख 5 लाख वाला ज़माना ख़त्म हो गया बॉस पेट्रोल के रेट देखो आज क्या है 100 तो इसलिए तो भाई मैं मेरान ले रहा हूँ अल्टो ले रहा हूँ शेराड ले रहा हूँ ताकि पेट्रोल कम खाए ना खैबर ले रहा हूँ वो भी नहीं मिलेगी 3-4 लाख की आपको ऑल्टो मेरान खैबर ये भी 6-6 लाख रुपए की है आप क्या लेकर आए मैं तो ये कल्टस लाया हूँ 2020 मतलब दोस्तों ये 2020 भी मतलब 15 लाख से ऊपर ही होगी 17 लाख 18 लाख 32 लाख दोस्तों है भी करोड़पति माण्हू अथव ॾिसी छॾियो भाई थैंक्स यार थैंक्स अल्लाह करे आपका काम हो जाए थैंक यू दोस्तों हिकिड़ो ॿियो अदो बि मिलियो आहे हिन खां त पुछूं भाई आप क्या लेकर आए ये ग्रैंडी लेके आया हूँ ये लेकर आए हमारे टाइप की गाड़ियाँ कहाँ हैं और आपके टाइप की तरह नहीं मुझे चाहिए मेरान शेराड 2-2.5-3 लाख रुपए की वो कहाँ है में बहुत है आगे पीछे इतनी गाड़ियाँ हैं हर जगह ही मिल जाएंगी ये मैं जिससे मालूम कर रहा हूँ यार 40 लाख 30 लाख 35 लाख 60 लाख 70 लाख है डबल है तो यार मैं तो तकरीबन 2.5-3 लाख की गाड़ी लेने आया था मिल जाएंगे आगे पीछे बहुत गाड़ियाँ हैं नहीं भाई मैं तो ये सारी चीज़ें सब चीज़ें हर गाड़ी अंदर बाहर सब देख रहा है अंदर तो भाई 1.5 करोड़ की गाड़ियाँ अंदर तो हैं बहुत- मैंने बोला भाई ये क्यों कहता माहौल देखो चिल लगा हुआ है एसी वेसी लगी हुई है एसी लगा के पैसे ज्यादा करते तो ये अभी आपकी कितने की है ये गाड़ी 7350 मांग रहा हूँ 73 अल्लाह करेगा भाई सेल हो जाएगी आपका नाम बिलाल बिलाल भाई थैंक यू आपसे बात करने का शुक्रिया थैंक यू दोस्तों असां ॻोल्हियूं था कुझु सिंधी असांखे मिले न त उहो असांखे सम्झाईंदो त यार जेके ग़रीबनि जूं गाॾियूं आहिनि मतिलबु जेके सस्तियूं गाॾियूं आहिनि चइजे त उहे किथे आहिनि सो उहो असां ॾिसूं था कंहिं माण्हू खे पकड़ियूं था पुछूं था दोस्तों असांखे हिकिड़ो अधो नज़र त आयो आहे मूंखे लॻे थो शक्ल में सिंधी थो लॻे न कंदा पुछूं अस्सलाम वालेकुम दोस्त कैसे हो ठीक ठाक खैरियत से यार थोड़ा कंफर्म करना था भाई ये हमारी टाइप की गाड़ियाँ कहाँ से मिलेगी हमारी टाइप की गाड़ियाँ मुश्किल है यहाँ पे क्योंकि प्राइस मतलब समझ गया मैं शक्ल से गरीब लग रहा हूँ क्या नहीं तो वैसे ही हम समझते हैं यार मुझे शेराड चाहिए मेरान चाहिए 2.5 लाख 3 लाख रुपए वाली वो यहाँ मुश्किल मिले आपको एक शायद वहाँ गाड़ी खड़ी है लेकिन उसकी यहाँ पे जगह नहीं वो अंदर तो मैं अंदर से होके आया हूँ अंदर पता है क्या है 1 करोड़ से ऊपर की गाड़ियाँ हैं मैंने बोला ये भाई क्यों कह रहा भाई अंदर देखो माहौल देखो मैंने बोला माहौल तो चिल्ले भाई भर एसी वैसी चल रही हैं कह रहा फिर पैसे भी उसी चीज़ के हैं गाड़ियाँ जो यहाँ पे जो खड़ी है ना वो VIP है अरे बोला भाई हमारे टाइप की गाड़ियाँ कहाँ हैं फिर उस बंदे ने मुझे बताया कि वो जहाँ धूप है ना वहाँ चले जाओ बुरा लगा नहीं वहाँ भी नहीं है ये बजट मोटरसाइकिल वाला है आपका 2-2.5 लाख वाला जो बजट है ये मोटरसाइकिल वाला बजट है गरीब बंदे वाली गाड़ी नहीं है सीधी बात यार मूंखे को रस्तो ॿुधाए जिते शेराड एफएक्स मेरा नज़र अचनि नहीं वो तव्हांखे मिलंदो पोइ नाज़िमाबाद कुरंगी हिन पासे का संडे बाज़ार लॻंदो उते हिते अरे यार माना असां ग़रीबनि में शामिल त आहियूं पर थोड़ी रेस्पेक्ट त हुजे न यार असांजी बि गाॾियूं हुजणु खपनि न हिते अनफॉर्चुनेटली जेको आहे न हिते न आहे न पेट्रोल महांगो थी वियो भला इन लाइ विकिणो था गाॾी बिल्कुलु सही इहा हिकु फैक्टर आहे तव्हां गाॾियूं ॾिसो था न नंढी गाॾियूं तव्हां घटि मिलंदियूं इन ई करे घटि मिलंदियूं छो त उहा घटि पेट्रोल पीअंदियूं आहिनि ठीकु आहे ऐं माण्हू विकिणंदो इन करे तव्हां वॾियूं गाॾियूं विकिणो था ज़ाहिरी ॻाल्हि नंढियूं गाॾियूं वठंदव बिल्कुलु नालो छा आहे तव्हांजो तलहा तला आपका अली खूबसूरत नाम है दोस्तों हाणे मां त सस्तियूं गाॾियूं ॻोल्हे थकिजी वियो मां सोचां पियो त तव्हांखे गाॾियुनि जा रेट ॿुधायां जेके हिते सस्तियूं हुजनि 3 लाख 4 लाख 5 लाख पर हिकिड़ी बि गाॾी हिते मूंखे फ़िलहालु नज़र न आई आहे मूंखे लॻे थो जेतिरा बि आहिनि न सभु अमीर आहिनि करोड़पति आहिनि चवनि था पाकिस्तान में अमीर न आहिनि पैसो न आहे गुरबत आहे ख़ुदा जो कसम पाकिस्तान में गुरबत न आहे सभु अमीर अथव हे सभु जेके गाॾियूं ॾिसो था 20 लाख 30 लाख 40 लाख 50 60 70 करोड़ खां मथे गाॾियूं अथव असां ग़रीबनि जूं हिते गाॾियूं कोन आहिनि एफएक्स किथे आहे मेरान किथे आहे शेराड किथे आहे नज़र ई कोन थियूं अचनि किथे आहिनि सो दोस्तों वरी हलूं था कंहिं ॿिए अदे खां पुछूं था ॾिसूं था हे अदो बि बीठो आहे अस्सलाम वालेकुम भाईजान वालेकुम भाई आप यहाँ पर क्यों आए मैं सर गाड़ी सेल करने आया हूँ सेल करने आए हो जी, जी। यार हमारे टाइप की गाड़ियाँ कहाँ हैं
सर मुख्तलिफ गाड़ियाँ हैं इस वक्त यहाँ पे, हर प्राइसेस की गाड़ी, वो तो मैंने देख लिया है, हर प्राइस नहीं भाई, मेरे को दिखाओ 2 लाख 3 लाख 4 लाख का गाड़ी नहीं है, उस टाइप की गाड़ियाँ हैं सर। नहीं है ना? नहीं, उससे क्यों? बड़ी गाड़ियाँ सारी। ये गरीबों की गाड़ी है यहाँ पे क्यों नहीं है? ये गरीबों के लिए एक्सपोर्ट नहीं लगा क्या? नहीं, बिल्कुल सही कह रहे हैं। है ना, सही बोल रहा हूँ ना? यहाँ खबर नजर नहीं आ रही, शरा नजर नहीं आ रही, मेरा नजर नहीं आ रही, एफएक्स नजर नहीं आ रही, क्यों भाई? ये अमीरों का एक्सपो सेंटर है क्या, हमारा नहीं है क्या? ये क्या हो रहा है भाई? सही बोल रहा हूँ हैं? यहाँ पर जिस गाड़ी का पूछो 18 लाख में कोई गाड़ी नहीं है। नहीं है ना? मार्केट से 5-10 लाख रुपए ऊपर लगाई हुई है, 5-7 लाख रुपए ऊपर लगाई है। आपने ली है, बेची है? मैंने भी नहीं ली, हमने तो खुद ढूंढ रहे हैं, हर गाड़ी 5-7 लाख रुपए ऊपर ही जा रही है। यार आप मुझे बताओ, कोई स्पोर्ट टाइप की शेराड मेरान एफएक्स खबर नजर आ रही है? हाँ, शराब नजर आ रही है 5 लाख रुपए। 5 लाख रुपए? वो गाड़ी उधर। ये तो आप मेरे साथ दुश्मनी कर रहे हो, मैं उधर क्यों जाऊँ भाई? थैंक यू भाई दोस्त, थैंक यू, मेहरबानी। हे ॾिसो दोस्तों, गाॾियुनि जा रंग ई चेंज आहिनि, हे अमीरनि जो स्टाइल आहे, ॾिसो न, हे ॾिसो न, हे गाॾी आहे न, हे घणे जी गाॾी आहे, मां तव्हांखे ॾेखारे छॾियां, सिर्फ़ु हिनखे पढ़ंदव तव्हांखे ख़बर पइजी वेंदी घणे जी गाॾी आहे। हे अथव कंट्रोल, नंबर, मोबाइल नंबर बि लिखियलु अथव, जंहिंखे वठणी आहे उहो वठी थो सघे। गाॾी ज़बरदस्त आहे, कमाल जी गाॾी आहे। हे ॾिसो, असांजी गाॾी काॾे वई? असां बि त बीहारीसीं लाइन में, असांजी गाॾी काॾे वई? ओ हेॾे बीठी आहे असांजी गाॾी, साहिल अलाए किथे आहे? साहिल अब आए 5 टाइप जूं गाॾियूं किथे आहिनि, मूंखे नज़र नथियूं अचनि। हाँ, शेराड कहाँ है, एफएक्स कहाँ है, मेरान कहाँ है, खबर कहाँ है, मेरे को तो नज़र नहीं आ रही। दोस्तों चवनि था त गाॾी ते जेको आहे स्टिकर मथां लॻे थो न, स्लिप लॻे थी, उहा हितां थी लॻे, हिननि खां पुछूं था या पेपर वठूं था, असां पाण हणी था वठूं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये असांजो बि लिखे पियो अधो पेपर असांखे मिली वियो आहे, भरे पियो फॉर्म। दोस्त असांखे बाक़ायदा ठाहे थो ॾे, टेप वेप लगाए थो ॾे। यार आपका नाम क्या है दोस्त? आसिम नाम। आसिम? आसिम भाई वेल डन, गुड यार, काम हो गया मेरा। हिकिड़ी गाॾी ते रश थी हले, हर को कैमरा खुली वेठो आहे, ॾिसूं त आहे छा मसलो, छा आहे, कहिड़ी गाॾी आहे भाई? ये रश क्यों है यहाँ पे? सुनील भाई आए हैं। अच्छा, अगर ना बिके और आपको करना हो तो आपने फरहान साहब को फोन कर लिया। दोस्त ओ दोस्त, ये रश लगी हुई है भला तव्हां ते? सर यही बात अब उर्दू में कर लें। अभी मजा आएगा ना भिड़ो। रश हो गया है आपके ऊपर, जैसे छत्ते पे मक्खियां नहीं हो जाती है, ऐसे क्या मसला गाड़ी है? बहुत खूबसूरत है, सारे लोग गाड़ी देखना चाहते हैं। नहीं, मुझे लगता है ये आपको देख रहा है, आप सर, आपकी खूबसूरत लग मोहब्बत है रहे सर, थैंक हैं, यू, है ना? थैंक यू। आपके साथ भाई बैठा हुआ है जी जी सर। यार, ये भी माशाल्लाह हीरो लग रहा है। ये हीरो है भाईजान, हम इनकी प्रोडक्शन के लिए आए हैं। हम इनकी प्रोडक्शन के लिए आए, ये हीरो है। अच्छा, ये गाड़ी कौन सी, बस ये बता दो। ये टोयोटा है, जिसको आप पाकिस्तान में इंडस क्रोला कहते हैं, बट ये उसका कैनेडियन वर्जन है, 1600 सीसी है, सनरूफ वाली है, लेफ्ट हैंड है। और यार ये तुम गरीबों वाली गाड़ी में क्यों आए हो? तुम तो मेरे ख्याल में 1.5 करोड़ की गाड़ी में आते हो भाईजान। आजकल जो पेट्रोल की कीमत है, यही बेहतर है भाई। बस मैं यही बोल रहा था यार, मेरे को एफएक्स खैबर मेरा शरा नजर नहीं आ रही है, ये भाई ने बोल दिया। एफएक्स रिस्टोर की है अभी है, मैंने एफएक्स रिस्टोर किया, आप अभी पाकविल के चैनल पे जाके सब्सक्राइब कर लें। अच्छी सीरीज और आपने देख लेनी है, मैंने एफएक्स बनाई है 0 मीटर जैसी। बस बोल दो इमरान भाई जिंदाबाद। इमरान भाई जिंदाबाद है, ज्यादा इमरान भाई को जिंदाबाद करो, मैं जिंदा नहीं रहूंगा। थैंक यू। असां पंहिंजी गाॾी ते बि लॻायूं था, साइड लॻाए थो। दोस्तों हे हाल वरी चवनि था त अञा वधीक अमीरनि जो आहे। ओड़े वाह भाई वाह, हिते त ज़बरदस्त माहौल लॻो पियो आहे साहिल। बाहर इलाही गर्मी है। हाँ, बाहर इलाही गर्मी न, बस पाण साह हिते था पटियूं। हे छा जो आहे, हिते त मायूं थी नज़र अचनि। वाह, हल हल, शर्माए न, शर्माए जा न, मां जो शर्माईंदुमि। अड़े यार न शर्माए जा। हा, हे सभु माण्हू वेठा आहिनि, कनि छा पिया? हिते त गाॾी कोन्हे, मूंखे लॻे थो पाण रॉन्ग साइड अची विया आहियूं। भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? सही है, सही है। अरे लॻई थो रॉन्ग नंबर आहे, राइट साइड। हल ॾिसूं, या कुझु खाईंदे पीअंदे। हलो दोस्तों, मां तव्हांखे ॾेखारियां एक्सपो सेंटर में, जेको एक्सपो सेंटर में सिस्टम लॻो पियो आहे, रुॻी गाॾियुनि जो न आहे, मतिलबु हर शइ जो आहे। जेके स्टॉल लॻल आहिनि न, हर शइ जा हे वेहण वारी जॻह आहे, ऐं हिते माण्हू वेठा आहिनि। अमीर मथे वेहंदा, ग़रीब हेठि वेहंदा। उहे सो ग़रीब हेठि वेहंदा, अमीर मथे वेहंदा, या फिर हा जॻह न आहे, मूंखे लॻे थो जॻह न आहे, इन जे करे इहो सिस्टम आहे। ग़रीब अमीर जो हिते को सिस्टम न आहे। ऐं हे जेको हाल तव्हां ॾिसो था, सॼो AC वारो आहे। हेॾे छा आहे, रॉन्ग नंबर आहे, मां तोखे चयुमि न, हलिया। साहिल मूंसां गॾु आहे, हिते बि कोल्ड ड्रिंक अथई साहिल। हे कैंटीन आहे सम्झो, एग्ज़िट हॉल बि हे आहे, हितां माण्हू निकिरी बि सघे थो। मथे छा आहे, अचु मथे ॾिसूं पहिरियां साहिल, अचु मथे ॾिसूं। दोस्तो तव्हांखे मथे बि ॾेखारियूं त मथे छा आहे। के माण्हू लहनि था, के चढ़नि था, पर मूंखे लॻे थो कुझु न कुझु त आहे ज़रूरु। ही छा हुयो? हितां बि तव्हांखे मां ॾेखारियां, ॾिसो हॉल भरियल आहे, पर मथे छा आहे? मथे पिज़्ज़ा लिखियो पियो आहे, पिज़्ज़ा क्रस्ट, पिज़्ज़ा है। वाह, हे पिज़्ज़ा। अरे हलीम भी आओ यार, मुझे फेवरेट हलीम। भाई इसका टोकन लेना पड़ेगा इधर से, इधर ही। अब आए दोस्तों,
असां सोचूं था त हलीम था खाई वठूं असां अञा थोरो अॻिते हलूं था त हे तो असांखे नज़र अचे वाह 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 ज़बरदस्त मिक्स कर दूं अब इहो खाईंदे साहिल ये भलो आहे दोस्तों ॾिसी छॾियो छा छा हिन में ॿियो छा आहे भाउ मैकरोनी हा चाउमीन सिंगापुरियन राइस सही आहे बसि थोरो महांगो त न आहे न हिते चुप करे छॾी महांगो त न आहे हूअं सिंधी ॻाल्हाए पियो माना महांगो आहे मां सम्झी वियुमि दोस्तो प्लेट हिकिड़ी प्लेट जेका ठाहे थो उहा 400 जी थो ठाहे हे ठाहियो या हो मिक्स ठाहियो या हीअ 400 रुपए जी आहे सो साहिल चए थो त टेस्ट करे था ॾिसूं सही आहे हे वरी कहिड़ी भला आहे साम्हूं त ॾिसूं वञ पिया वॾी भला आहे त ॿारनि खे थो ॾिजाए ॾिसो न ॿार केतिरो नंढड़ो थो लॻे हे केॾी वॾी भला आहे ईअं उके दुके ते थो हले साहिल उके दुके ते थो हले साहिल नज़र कोन थी पियो ॾिस न टकरिजे थो सभिनी में हलिया एसी जो मज़ो वरितोसीं हींअर वरी वञूं पिया ॿाहिरि वरी थोरो उस जो मज़ो बि वठूं हल वरी अची वियासीं ॿाहिरि सो हे माहौल अथव ॿाहिरि दोस्तो करोला जो नओं मॉडल अची वियो अथव ॾिसो हे करोला जो नओं मॉडल अथव हे तव्हांखे नज़र ईंदी हूंदी बल्कि हे केतिरे जी आहे कीअं आहे सॼी डिटेल तव्हां वटि आहे डिटेल मां हर गाॾी जी तव्हांखे ॾियां थो ऐं सफ़ा नई आहे लॉक थियल आहे न त मां तव्हांखे अंदरों बि ॾेखारियां बैग ॾिसो हिनजी टोयोटा जी नई करोला स्पोर्ट में इहा आई आहे अरे वाह स्पोर्ट में दोस्तो करोला जी स्पोर्ट में हीअ गाॾी आई अथव नई हे ॾिसो ऐं अॻियों वरी मां तव्हांखे ॾेखारियां थो करोला जो नओं शेप करोला जो नओं शेप आयो आहे ऐं हिन स्टाइल बि ॾिसी छॾियो हाणे मूंखे लॻे थो वरी रश इन गाॾी ते लॻंदी हींअर जेके बि असांजे ॻोठनि जा सभु वॾेरा आहिनि न वरी हाणे हीअ गाॾी वठंदव ये सब क्या देखना पड़ रहा है नओं शेप अची वियो आहे करोला जो ॾिसी छॾियो माण्हू सभु अचनि था हिन गाॾी सां फ़ोटू कढाइनि था हेॾे बि अंदरि बि कुझु आहे मूंखे लॻे थो माण्हू बीठा आहिनि अरे जेंट्स टॉयलेट टॉयलेट है क्या यार ये गलत आ गया भाई मैं गलत आ गया वापस जाना पड़ेगा कहाँ गया मेरा बेटा कहाँ गया मेरा बेटा कहाँ गया मेरा शेर बेटा कहाँ गया साहिल 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 अरे साहिल वो गाड़ी की रिकॉर्ड तो करे दोस्तों साहिल भी रिकॉर्ड कंदो आहे साहिल जो पंहिंजो चैनल आहे कार रेस्पेक्ट ऐं व्लॉगिंग कंदो आहे उन चैनल जी बि मां तव्हांखे लिंक हिन में ॾेई थो छॾियां लिंक ॾियूं न मां तव्हांजे चैनल जी ठीकु आहे दोस्तो हिन वीडियो में तव्हांखे साहिल जे चैनल जी बि लिंक मोकिलियां थो साहिल सिर्फ़ु गाॾियुनि जी रिकॉर्डिंग कंदो आहे त गाॾी ठाहिजे कीअं कलर वारी हूंदी आहे त कीअं ख़बर पए डिमांड छा हुजणु खपे सॼी डिटेल तव्हांखे साहिल जे चैनल मां मिलंदी कार रेस्पेक्ट मां साम्हूं हिकिड़ी गाॾी बीठी आहे रिबोन आहे पर हुन ते मतिलबु माण्हू बार बार अची तस्वीरूं कढाइनि था वीडियो ठाहिनि था रिकॉर्ड कनि था हीअ गाॾी आहे दोस्तो मां तव्हांखे ॾेखारे छॾियां हे गाॾी आहे रिबोन आहे जीअं असां वटि आहे सिविक उहा ई गाॾी आहे सेम टू सेम बसि हे थोरी स्टाइल ठहियलु आहे कारो ब्लैक कलर अथसि इन जे करे हे गाॾी आहे ऐं हिन गाॾी जी माउ ऐं पीउ जेके आहिनि उहे हे अथव हे बाबा वॾियूं गाॾियूं आहिनि दोस्तो दुआ कयो त अहिड़ी गाॾी मिले पाण खे ईअं हुजे बाक़ाइदा माना डिसेंट टाइप जी गाॾी हुजे ऐं हे सनरूफ बि ॾिसो ज़बरदस्त क़िस्म सनरूफ अथसि अंदरि मां तव्हांखे ॾेखारींदो अंदरि दरवाज़ो खुलियलु न आहे न त मां तव्हांखे ॾेखारे सघां पियो सो अंदरि असां हिनखे नथा ॾेखारे सघूं बहरहाल शीशे मां हीअं करे त ॾिसी सघूं था न दोस्तो हिन जो जेको गियर आहे उहो ॾिसो साम्हूं जेको आहे उहो गोल ॿुजी वांगुरु आहे न इहो हिन जो गियर जो सिस्टम आहे पर गियर हेठि माना जेको आहे लॻल उहो गियर आहे पर हे नई गाॾी आई आहे हाणे कमाल जी गाॾी आहे यार वधीक हिन गाॾी जे बारे में मूंखे नॉलेज न आहे हमारे पुट खे वधीक नॉलेज आहे पर अलाह सही ॾे त अहिड़ी गाॾी ॾे सही थो चवां न दोस्तो हे ॾिसो माण्हुनि हिनखे मतिलबु वाक़ई जेके यूट्यूबर आहिनि उन्हनि कारोबार करे छॾियो आहे सभु हिते न सिर्फ़ु कैमराऊं पर ड्रोन बि ॾिसो न ड्रोन बि खणी आया आहिनि ॾिसो ड्रोन बि समेत आया आहिनि मतिलबु हिते वॾो सिस्टम आहे हिकिड़ो यूट्यूब चैनल वारनि जो हींअर टीवी चैनल जेके आहिनि उहे इलाही पोइते पइजी विया आहिनि मतिलबु हींअर जेको हले पियो दौरु उहो यूट्यूबरनि जो पियो हले ऐं फेसबुक बि हींअर मोनिटाइज़ आहे फेसबुक जो पियो हले दोस्तो मां वॾो ख़ुशि थियो आहे मूंखे अॼु ग़रीबनि वारी गाॾी पहिरियों दफ़ो नज़र आई आहे ग़रीबनि वारी गाॾी हल ख़ुदा खे मां केरु ई हल न ॿुधाए केरु ई पाण मां पाण केरु हा मां पाण तुंहिंजो इंसान आहियां न तूं पहिरियों दफ़ो मूंसां हिते सिंधी में ॻाल्हायो आहे जवान पुट ख़ुदा खे मां हीअ गाॾी किथां ईंदी अथई
गाड़ी किथां दी आहे? हाँ मुंहिंजी पंहिंजी गाड़ी 28 आहे। न हिते मतिलबु FX खे शेराड खे पर मेरा अचनि ई कोन थियूं। मां खणी आयो, मुंहिंजो शौक़ु आहे। मां तॾहिं अचो जवान आहे पुटु, हाणे मां ॾिसण थो चाहियां गाॾी, ॾिसी सघां थो न? नालो छा अथई यार? अंदरि वेही रहियसि, माजिद हुसैन। माजिद हुसैन जी गाॾी आहे, सम्झ असांजी पंहिंजी गाॾी अचे थो, अंदरि वेही सघे थो, ॾिसूं था भाई गाॾी। हल ख़ुदा खे सफ़ा नई गाॾी जहिड़ी ठाही अथई, वाह ठाही न अथई बल्कि जेन्युइन गाॾी आहे, ओरिजिनल गाॾी आहे। हितां ॾिसी सघो था दोस्तो, हे जेन्युइन गाॾी आहे, हे शेराड आहे। शेराड जो पहिरियों मॉडल इहो अथव, हे ॾिसो डैशबोर्ड हे हो सभु ज़बरदस्त क़िस्म जो, अञा ताईं जेन्युइन कंडीशन में अंदरि तव्हां गाॾी बीठी आहे। हिन हलाई बि हलाए, दोस्त हलाए न हलाई आहे। फील्ड इंजन, सेकंड ओनर गाड़ी, इलेक्ट्रिक डिग्गी ऑन और ऑल ईच एंड एवरीथिंग ओके गाड़ी। दोस्त पैसे बता दो। 5,20,000 रुपये दोस्त। अरे XCG ग्रेड टॉप ऑफ द लाइन। मैं नहीं ले सकता यार, मेरी रेंज से बाहर हो गई है। मैं सोचा, मैं खुश हो गया, गरीबों वाली गाड़ी पहली गाड़ी मैंने देखी है, लेकिन यार इसमें जो सिस्टम बने लगे हुए हैं ना, ये अमीरों वाले भाई, ये टीवी शीवी और अंदर से जो लग रही है ये गाड़ी बहुत कम चली हुई है। पूरी ओरिजिनल सील्ड इंजन पे 83,000 किलोमीटर चली हुई है और सेकंड ओनर गाड़ी है, मेरे अपने नाम पे गाड़ी। और आप इसको लो और अल्हम्दुलिल्लाह इस्लामाबाद। यार मैं आपको सच बताऊं, खुदा के नाम, ये जितनी गाड़ियां खड़ी है ना, सबसे पावरफुल, सबसे मजबूत गाड़ी है ये। ऐसी बॉडी किसी गाड़ी की यहाँ नहीं होगी, लेकिन पता नहीं क्या यार, लोग समझ में नहीं आ रहा यार, ऐसी गाड़ियों को ठुकरा रहे हैं क्यों? बस लोगों की, मैंने असल में पैसे ही मुनासिब रखे हैं ना, मैंने इसके 8 लाख 9 लाख नहीं मांगे। कितने लगे? मुझे इसके ऑफर आई है 4.25 लाख रुपए पैसों के साथ, लेकिन सुबह एक पार्टी आई थी, उसने 480 भी लगाए, लेकिन वो कह रहे हैं हमारे पास पैसे अभी कम है, चेक ले लो। मैंने कहा भाई चेक वाला काम नहीं करूँगा। यार दोस्त आपका नाम क्या है? एहसन नाम है। एहसन भाई अपना नंबर तो बताओ। 0335 666 1079। दोस्तों एक गाड़ी में तव्हांखे कंप्लीट ॾेखारियां थो, मोबाइल जो नंबर तव्हां वटि मिली वियो आहे, जंहिं दोस्त खे खपे उहो वठी सघे थो। गाॾी जा टायर वायर नवां अथसि, गाॾी जी कंडीशन ज़बरदस्त आहे, पंहिंजे इंजन में आहे, अंदरों पूरी चए थो जेन्युइन गाॾी आहे, ऐं डैशबोर्ड बि, बॉनेट बि खोल रहे आहियूं सादे खां। नंबर मां तव्हांखे मोबाइल ॾेई छॾियो आहे, जंहिंखे बि पसंदि अचे थी इहा गाॾी वठी सघे थो। डिमांड 5 लाख रुपया अचे थो, मां पेपर बि तव्हांखे ॾेखारे छॾिया, मोबाइल नंबर उन अते ॾिनो बि आहे, पर हे लिखियलु बि अथव। हाणे अंदरों बि मां तव्हांखे ॾेखारियां थो, इंजन रूम में गाॾी कीअं आहे, टोटल जेन्युइन प्लग सॼी जेन्युइन अचे थो। चाबी G10, ये G10 वाली है ना? G10, ये G10 वाली गाड़ी है भाई। चाबी भी इसकी जेन्युइन जो 80 चाबी भी दोस्तों है 1988 में जेका आई है ना, जो जेन्युइन है वही है। उहा की चेन, उहा चाबी 88 खां वठी 1988 खां वठी हले थी। ऐं मुंहिंजा पुट बि जवान थी विया आहिनि, ॾिसो गाॾी अञा उहा ई बीठी आहे। हल कसम सां ख़ुदा जो गाॾी आहे। अस्सलाम वालेकुम भाऊ, कहिड़ा हाल थी? तव्हां गाॾी नथा ॾिसो, मूंखे था ॾिसो। इसकी डिक्की भी होती है ना? बिल्कुल, देख सकते हैं, इलेक्ट्रिक डिग्गी है। अरे वाह, खुद ब खुद खुलेगी? अरे वाह भाई, असांजी रिबोन गाड़ी भी पाण नथी खुले, इलेक्ट्रिक थी खुले, वाह। हे ॾिसो दोस्तों, तव्हांखे ॾेखारण जो मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त मॉडल पुराणे खे न ॾिसो, गाॾी जा जेके फीचर्स आहिनि उहे ॾिसो तव्हां। अंदरों डिग्गी भी सफ़ा फर्स्ट क्लास ज़बरदस्त क़िस्म जी लॻी पई आहे, साफ़ सुथरी, किथां ॻार ॿुर कोन्हेसि। मां त हैरान ते हिन मॉडल जी गाॾी इन कंडीशन में कीअं अञा हितां ॾिसोसि था, डिग्गी जी रिबिन विबिन बि हिन जी सही सलामत आहे, अञा ताईं सही सलामत आहे बिल्कुलु। तक़रीबन गाॾियूं जेके हूंदियूं आहिनि हितां ॻरी वेंदियूं आहिनि, पर हे गाॾी तव्हां ॾिसंदव त माना पासनि खां हिननि खां अञा ताईं सील्ड वारियूं जेके अथसि रिबिन उहे लॻी पई अथसि। भी जेन्युइन, एक कवर लोकल है, बाकी बैक कवर। आपकी एज कितनी है? मेरी एज 40 है। गाड़ी की कितनी है? 41। तो क्या नाचो मैं? ये आपसे बड़ी है, बिल्कुल रेस्पेक्ट करो, बिल्कुल ऐसे ही। कार रेस्पेक्ट, ठीक है? ये चैनल है भाई का, उसको देख लेना। क्या बात है भाई, बैक वाइपर वारी गाॾी आहे। दोस्तों ये जेके पैसा घुरे तो बेसिकली ये पैसा आहिनि या न आहिनि, एतिरा न हुजणु खपनि। साईं नट बोल्ट ब्रॉस, ठीकु आहे, इमरान चांडियो, ठीकु आहे, महिरबानी साईं, थैंक यू। सो दोस्तों नंबर तव्हां वटि अची वियो आहे, जेकॾहिं गाॾी पसंदि अचेव त अधे सां कॉन्टेक्ट करे सघो था। असांजे चैनल जे तवसुल सां वेंदव त 2 रुपया घटि बि करे सघो, या त वरी अहिड़ी गाॾी अलाह साईं ॾे, या त वरी अहिड़ी गाॾी हुजे, ईअं न इंशाल्लाह ॾींदो। उन लॻी आहे पाणी था चवनि, भाईजान एक बोतल पानी की ठंडी, ॾिसूं था घणे जी आहे, किथे हुए? 100 रुपए की मारे छॾी, ख़ुदा जी सणाई थी। दोस्तों 100 रुपए जी हाणे बोतल थी वई अथव पाणी जी एक्वाफिना, 100 रुपए 100 रुपए 100 रुपए, 50 वाला 100, 50 रुपए वारी बोतल आहे, 100 रुपए था घुरनि यार। दोस्तों अॼु आचर ॾींहुं ऐं अॼु आयासीं असां एक्सपो सेंटर में गाॾियुनि जो मेलो लॻल हो, मेले में शामिलु थी वियासीं ऐं हिते जेके बि शयूं थियनि पियूं असां तव्हांखे हिन वीडियो में ॾेखारियूं आहिनि। दोस्तों गर्मी इलाही थी वई आहे ऐं अची पंहिंजी गाॾी में असां वेठा आहियूं। हींअर कयूं था ब्लॉग खे एंड, जेकॾहिं वीडियो पसंदि आई हुजे त लाइक कजो
जेकॾहिं थोरी वधीक पसंदि आई हुजे त चैनल खे सब्सक्राइब कजो। वरी मिलंदासीं इंशाल्लाह नेक्स्ट वीडियो में। तेसि ताईं पाण कयूं था अल्लाह हाफ़िज़। कहिड़ी गाॾी वठणु आया आहियो? मेरान। अब तव्हां कहिड़ी? बस है भी गरीबन वाली गाड़ी वठणु आयल। तेरे बाप की शादी है कह रहे